जीजल मंडी सिंध न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राजा रईस सोलंकी नौशहरो फिरोज बागड़ी बिरादरी पारा नेशनल प्रेस क्लब पहुंची एहतजाजी मुज़ाहिरो करे ममताज़ बागड़ी, नारंगी बागड़ी, ममती बागड़ी मीडिया के बुधायो त सतार पहर सां असांजो कुछ टाइम कारोबार हुयो, जंहिंखां पोइ हिन असां खां 5 लख कारोबार लाइ सतार पहर वरता। पैसा घुरण तां हुन असांखे लोफर माण्हुनि सां मिली करे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। असां ते 35 लख जो फ्रॉड करे कूड़ो केस दाख़िल कयो वियो, जंहिंखे नौशहरो फिरोज जी कोर्ट सगोरी कूड़ो करार करे केस ख़त्म कयो वियो। जॾहिं त अॼु असां मिठियाणीअ मां वापसी अची रहिया हुआसीं त सतार पहर हुन सां गॾु 4 माण्हू ॿिया बि गॾु हुआ, जिन खे असां नथा सुञाणूं, जिन असां ते कातिलाणो हमलो करे सख़्त ज़ख़्मी कयो। उन मौके ते सतार पहर खे मिठियाणी पुलिस गिरफ़्तार कयो आहे। हाणे ख़दशो आहे त पुलिस पैसा वठी छॾे ॾींदी। असां अपील था कयूं IG सिंध, SSP नौशहरो फिरोज ऐं ॿियनि वस वारनि खे सतार पहर ते FIR दाख़िल करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।